बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम ऐं वेरी गुड मॉर्निंग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में ख़ैरियत सां? ऐं ॾींहुं गुज़री वेंदो आहे, कीअं 24 कलाक गुज़री विया ख़बर ई न पई। वरी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं असां हाज़िर आहियूं इन दुआ सां सुबुह साण त रब पाक शाल आसानी पैदा करे, मदद करे, रहम करे, करम करे, फज़ल करे। ऐं असांजी जेका सोच आहे उहा जेकॾहिं मस्बत आहे, ॾींहं जो आगाज़ असां सुहिणे अंदाज़ सां करणु चाहींदा आहियूं। ऐं थिंग्स टू डू जी पर्ची जेकॾहिं खीसे में आहे त करिणो छा आहे अॼोके ॾींहं ते या ज़हन में आहे त पोइ उन ते पहिरीं शर्त इहा आहे त असांजो पहिरियों उथंदड़ क़दम केॾांहुं वञे पियो। छो इन करे सोचुनि खे थोरो लोचींदासीं त यकीननि अॻियां वधंदासीं। अॻियां वधण ई नालो आहे ज़िंदगीअ जो। ऐं ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे। ज़िंदगी में खोड़ सारा मक़सद आहिनि ऐं हर ॾींहुं नवां मक़सद खणी अची असांजे ज़हन में लाड़े थो। सो असांखे उमेदु आहे त अॼोको ॾींहुं सभिनी जो बहितरीनु गुज़रंदो। अॼु मुलाक़ात कयूं था असां प्रोग्राम जे आगाज़ में। असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि ऐं महिमान सां कचहरी कंदासीं। ख़ासि तौर ते असांजा उहे शागिर्द, उहे असांजा वॾे वक़ूफ़ वारा माण्हू जेके असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि था, त जेके चाहिनि था त उन्हनि जा ॿार या हू पाण बि कुझु पढ़णु चाहिनि, कुझु सिखणु चाहिनि, कुझु लिखणु चाहिनि, वधणु चाहिनि, त असां वटि इदारनि जो छा कंट्रीब्यूशन आहे। पहिरियां कुझु माण्हू, कुझु ज़हन गॾिजी इदारा ठाहींदा आहिनि। पोइ जॾहिं इदारा ठही वेंदा आहिनि त यकीननि उन्हनि ई इदारनि मां शख़्सियतूं ठहंदियूं आहिनि जेके अॻियां रोशनास कराईंदियूं आहिनि इदारनि खे ऐं पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे कारपत खे, पंहिंजे कारगुज़ारी खे ऐं ओवरऑल पूरी दुनिया में जॾहिं उहो तारुफ़ बणिजंदो आहे त यकीननि पोइ वरी पुठियां इदारनि खे ॾिसबो आहे त कहिड़नि इदारनि मां इहे शख़्सियतूं तयारु थियल आहिनि। सो अॼु असां वटि जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उहे डॉक्टर प्रोफेसर आहिनि, PhD आहिनि ऐं पंहिंजे कम में माहिर आहिनि। उन्हनि केतिरनि ई शागिर्दनि खे पंहिंजे साम्हूं उभरंदे उसरंदे ॾिठो आहे ऐं उन्हनि जे ज़हन मां, उन जी शफ़क़त मां ऐं उन्हनि जे पैगम्बरी पेशे मां केतिरा ई उहे शागिर्द हींअर वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि ऐं पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। कचहरी कंदासीं ऐं असांजे वटि शागिर्द जी या सुठी सोच जी जोड़जक कीअं थियणु खपे उहे हिकिड़ा ॾाढा उस्ताद ई ॿुधाए सघंदा आहिनि शागिर्दनि खे ॾिसी करे उन जे हाल चाल में। तमामु मुअज़्ज़िज़ असांजा अॼु जा महिमान ऐं डीन आहिनि यूनिवर्सिटी सिंध मदरसतुल इस्लाम में, सोशल साइंसिस डिपार्टमेंट में उन्हनि जा डीन आहिनि ऐं तमामु वॾो तजुर्बो रखनि था, वसी तजुर्बो रखनि था। उन जे तजुर्बे में फ़ाइदो वठूं था, साईं सां कचहरी कयूं था ऐं पुछूं था त अॼुकल्ह इदारा छा पिया कनि ऐं शागिर्दनि खे किथे पहुचणु खपे। साईं अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, भली कार चऊं था। असां सां गॾु आहिनि साईं प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद चन्नड़ साहब। साईं चन्नड़ साहब तव्हां ठीकु आहियो? भली कार, अल्हम्दुलिल्लाह। चन्नड़ साहब, इदारा ॾाढी इम्पोर्टेंस रखंदा आहिनि। जिथे बि जंहिंजो तारुफ़ थींदो आहे त उनखां पुछंदा आहिनि त तव्हां बी किथां कई, मास्टर्स किथां कई, डिग्री किथां वरिती। त पोइ जॾहिं डिग्री जो नालो ईंदो आहे त यकीननि इदारे जी बती ॿरंदी आहे, इदारो ज़हन में अची वेंदो आहे। पोइ उनजी क्रेडिबिलिटी हुजे, उनजो पढ़ण जो हुजे, उनजी शख़्सियत खे जाचण जी ज़रूरत आहे। केतिरो इम्पोर्टेंट आहे सुठो इदारो ऐं उनजी डिग्री? महिरबानी था मूंखे हिते इनवाइट करण जी। तव्हां बिल्कुलु सही चयो त जीअं असां मार्केट में वेंदा आहियूं त का ब्रांड शइ वठंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त ब्रांडेड हुजे। साॻियो थी रहे हिते अप्लाई थिए थो त जेकॾहिं यूनिवर्सिटी रेपुटेशन सुठी आहे मार्केट में जी, त ऑटोमेटिकली उहा लेबल स्टूडेंट ते बि लॻी वेंदी आहे, उहा ब्रांड सां रही वेंदी आहे। त यूनिवर्सिटी जो जेको जेतिरो सुठो कैलिबर हूंदो आहे, स्टूडेंट बि ओतिरो ई सुठो मार्केट में सेल थींदो आहे। बेसिकली स्टूडेंट्स प्रोडक्ट्स हूंदियूं आहिनि। सही, जीअं ब्रांड प्रोडक्ट्स हूंदियूं आहिनि, आराम सां सेल थींदियूं आहिनि। त जेकॾहिं यूनिवर्सिटी या कोई इदारो ब्रांड थी थो वञे, पंहिंजो नालो कढी थो वञे, ऐं नो डाउट उहो वरी माना केस ईअं आहे त उहो स्टूडेंट जे करे ई नालो कढंदो आहे। सही, उहो अलॻि सां हिकिड़ो आहे। बिल्कुलु, पर जॾहिं उन थी वियो ऐं ऑटोमेटिकली जेकॾहिं स्टूडेंट्स उन मां कनि था त यकीननि उन शइ जो कंट्रीब्यूशन आहे मार्केट में, ब्रांड नेम हले थो। बिल्कुलु ईअं आहे। असां वटि इदारा कुझु शख़्सियतुनि ठाहिया ऐं पोइ हींअर इदारा उहे सर्व कनि पिया। इदारनि जा पंहिंजा नाला रहिया आहिनि, पर उन इदारनि में जेके डिपार्टमेंट्स आहिनि मुख़्तलिफ़, जीअं तव्हां मैनेजमेंट साइंसिस खां वरी हींअर सोशल साइंसिस ते तव्हां आया आहियो, तीअं ॿिया डिपार्टमेंट्स आहिनि, क्रिमिनोलॉजी हुजे, सोशल, ओवरऑल जेके ॿिया इदारा आहिनि। त असां वटि इदारनि जा वरी जेके डिपार्टमेंट्स उन्हनि जी बि हिकिड़ी पंहिंजी वैल्यू रहे थी। जी बिल्कुलु बिल्कुलु, इहो हूंदो आहे त जीअं असां यूनिवर्सिटी आहे उन में 10 डिपार्टमेंट्स आहिनि। सही, अच्छा, डिपार्टमेंट खोलण खां पहिरियां असां बाक़ाइदा मार्केट जी सर्वे कंदा आहियूं त भई कहिड़ी शइ जी डिमांड आहे। पूरी कमेटी वेंदी आहे जेकी असेस कंदी आहे त भई मार्केट में कंपेटेबिलिटी कहिड़ी आहे, मार्केट में जॉब अपॉर्चुनिटीज़ कहिड़ी कहिड़ी डोमेन्स अवेलेबल आहिनि। उन शयुनि खे ॾिसी करे पोइ असां डिसाइड कंदा आहियूं त भई हा ही डिपार्टमेंट जो पासो लॉन्च थियणु खपे। त जीअं असांजी जेके सुभाणे प्रोडक्ट न निकिरे त उनखे मार्केट अवेल करण में का ॾुखियाई न थिए। सही, त उन लिहाज़ खां जेतिरो डिपार्टमेंट जो जेको ह्यूमन रिसोर्स जेतिरो स्ट्रांग हूंदो ओतिरो ई इन डिपार्टमेंट जी वधीक प्रोडक्ट्स वैल्यूबल हूंदियूं आहिनि।
जेतिरियूं प्रोडक्ट्स वैल्यूबल हूंदियूं एतिरो हुनजी खपत आराम सां थींदी आहे त नो डाउट हिकिड़ी यूनिवर्सिटी जे अंदरि जेके डिफरेंट डिपार्टमेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जी जेके प्रोडक्ट्स हूंदा आहिनि उहे डिफरेंट नमूने सां मार्केट में सेल थींदियूं आहिनि बेस्ड हूंदियूं आहिनि काथे ह्यूमन रिसोर्स ते सही अच्छा उन खां पहिरियों मां थोरो एड कयां त अॼुकल्ह जेकी पंहिंजी इकोनॉमी आहे उन जो आहे दिस अ फोर्थ फेज़ जंहिंखे पाण नॉलेज बेस्ड इकोनॉमी था चऊं अच्छा उन में यूनिवर्सिटीज़ जो ॾाढो मेन रोल हूंदो आहे अच्छा हा यूनिवर्सिटीज़ सम्झो त ईअं त उन नॉलेज इकोनॉमी जूं इंजिन्स आहिनि जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ न हूंदी त ऑटोमेटिकली तव्हांजी नॉलेज बेस्ड इकोनॉमी कोन हलंदी सही पहिरियों फेज़ हूंदो तव्हांखे ख़बर हूंदी एग्रीकल्चर इकोनॉमी हो उन खां पोइ इंडस्ट्रियल इकोनॉमी हो उन खां पोइ पोस्ट इंडस्ट्रियल इकोनॉमी हो अॼुकल्ह जेको आहे नॉलेज बेस्ड इकोनॉमी आहे उन में नॉलेज बेस्ड इकोनॉमी जेको बैकबोन आहे दैट इज़ ह्यूमन रिसोर्स हाँ बिल्कुलु ईअं आहे ह्यूमन रिसोर्स यूनिवर्सिटीअ में टीचर्स हूंदा आहिनि सही ऐं उहे वरी ह्यूमन रिसोर्स खे प्रोड्यूस कंदा आहिनि सही उहा फैकल्टी ते डिपेंड थो करे त उहो उहा फैकल्टी फैकल्टी केतिरी स्ट्रॉन्ग जेतिरी हा बिल्कुलु जेतिरो तव्हांजो ह्यूमन रिसोर्स स्ट्रांग आहे एतिरो ई तव्हांजो बहितर ह्यूमन रिसोर्स निकिरंदो सही जेतिरो ह्यूमन रिसोर्स बहितर निकिरंदो एतिरी तव्हांजी इकोनॉमी फ्लोरिश थींदी सही त हिकिड़ी लाइन आहे ऐं उन में नो डाउट डिपेंड थो करे तव्हांजो ह्यूमन रिसोर्स तव्हांजो केतिरो स्ट्रांग आहे ऐं उहो नो डाउट वेरी थो करे फ्रॉम डिपार्टमेंट अच्छा चरण साहब असां वटि इहो ॾिठो वियो आहे त दुनिया में जेतिरियूं बि वॾियूं वॾियूं तहक़ीक़ूं थियल आहिनि त उहे टास्क ॾींदियूं आहिनि यूनिवर्सिटीज़ खे जी या वरी यूनिवर्सिटीज़ पाण टास्क खणंदियूं आहिनि त भई असां हिन ते रिसर्च कई आहे ऐं हीअ असांजी रिसर्च आहे हीअ असांजो रिसर्च खां बाद में हीअ प्रोडक्ट आहे हिन ते असां हेतिरी महिनत कई आहे हेतिरे माण्हुनि सां पुछियो आहे हे असां प्रैक्टिकल आहे हिन जा थीसिस आहिनि या हिन जी जेका वॉट एवर जेको आहे ही कामयाबु हिकिड़ो फार्मूला आहे असां वटि माफ़ी सां त जेके वॾा वॾा मतिलबु इहे हुकूमतूं आहिनि या वॾा वॾा इदारा आहिनि या फैक्ट्रीज़ आहिनि उहे रिसर्च कोन कराईंदा आहिनि उहो पंहिंजे इन ते हलंदा आहिनि त भई ठीकु आहे असां पाण करे वेंदासीं त इन जो जेको हिक ॿिए सां लहविचड़ आहे इन जी केतिरी ज़रूरत आहे हा ॾाढो बहितर सवालु कयो तव्हां बिल्कुलु बेसिकली यूनिवर्सिटीज़ जो वजूद में हुजण ई रिसर्च लाइ हा तव्हांखे ख़बर अथव हीअ टर्शरी लेवल एजुकेशन आहे हिते नॉलेज डिसमिनेट कोन कयो वेंदो आहे हिते नॉलेज जनरेट कयो वेंदो आहे हिते रिसर्च करणी आहे ऐं रिसर्च उहा करे जेकी मार्केट में कंट्रीब्यूट करे हा तव्हां सही चयो त असां रिसर्च उहा त करायूं जंहिंजी न को मार्केट में खपत आहे न को इदारे में खपत आहे न को लाइज़ान आहे को इदारो असांखे चए थो त भई अहिड़े क़िस्म जी रिसर्च कराए ॾियो त भई असांखे उन मां का इम्प्रूवमेंट अचे असां उन मां पेटेंट वठी यूनिवर्सिटी लाइ कुझु रेवेन्यू जनरेट कयूं अहिड़े क़िस्म जो को लाइज़ान कोन्हे को अच्छा इहो मां एड कंदो हलां त मां हेक जे काफ़ी कमिटीज़ में वियो आहियां उते हेक जी तरफ़ां ॾाढी कोशिशि थी आहे त देयर शुड बी अ लाइज़ान बिटवीन इंडस्ट्रीज़ एंड यूनिवर्सिटीज़ असां पाण बि कॉन्फ्रेंस कराई सिंध मदरसा यूनिवर्सिटी में उन में असां हिकिड़ो पूरे डे जो वर्कशॉप रखायो लाइज़ान ते असां डिफरेंट इदारे जे CEOs खे बि घुरायो यूनिवर्सिटी VCs खे बि घुरायो हो काफ़ी ॻाल्हियूं बि थियूं त भई बिल्कुलु लाइज़ान हुजणु खपे असांखे उहे इदारा ॿुधाइनि त भई कहिड़े क़िस्म जी हुनखे रिसर्च खपे थी डिफरेंट डोमेन्स में मीडिया हुजे मैनेजमेंट साइंस हुजे कंप्यूटर हुजे ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं थियूं पर पोइ जॾहिं उहो हुतां विया त हुन पोइ यादि बि कोन कयो असां ॾाढी कोशिशि कई हुनखे राइटअप कयो त भई तव्हां असां सां थोरो लाइज़ान कयो तव्हां जस्ट इहो ॿुधायो त भई तव्हांखे हिन डोमेन में तव्हांखे रिसर्च खपे थी सही असां तव्हांखे करे ॾियूं पोइ तव्हां हुनखे विलिट कयो जेकॾहिं तव्हां सम्झो था त न हीअ अप टू द मार्क न आहे अप टू द स्टैंडर्ड न आहे त पोइ दैट समथिंग एल्स पर हिकिड़ो लाइज़ान त थिए तव्हांखे असांखे हिकिड़ो मौक़ो त ॾियो त भई असां तव्हांखे रिसर्च करे ॾेखारियूं उन खां पोइ हुनखे असेस कयो पर सॉरी टू से उहो शायदि ओवरऑल उहो सिस्टम ई कोन्हे को हेक जे कोशिशि जे बावजूदि यूनिवर्सिटी जे इंडिविजुअल कोशिशि जे बावजूदि असांजो उहो लाइज़ान डेवलप कोन थो पियो थिए इहो शायदि इन करे बि जो ॿ डिफरेंट पार्टीज़ हूंदियूं आहिनि हिकिड़ो हूंदो आहे मैनेजर हिकिड़ो हूंदो आहे रिसर्चर इहो इंटरनेशनली आहे त मैनेजर ऐं रिसर्चर जे विच में हमेशह तज़ाद रहियो आहे सही इहो दुनिया में ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे हाणे ॿिन्ही खे जॾहिं साईं हिकिड़े पैसे ॾींदा तेसीं ताईं न को यूनिवर्सिटियूं डेवलप कंदियूं न को तव्हांजा उहे जेके इंडस्ट्रीज़ आहिनि उहे प्रॉपर नमूने सां कमु कंदियूं न को तव्हांजी इकोनॉमी फ्लोरिश थींदी त जेको यूनिवर्सिटी जो जेको प्राइम एम आहे न उहो पूरो कोन पियो थिए हिते करे थोरो मां तव्हांखे एड करे ॾियां जी त तव्हांजी अमेरिकन यूनिवर्सिटीज़ फ्रॉम 1996 टू 2015 हुननि 3,80,000 इन्वेंशन्स कयूं आहिनि 3,80,000 इन्वेंशन जो न अच्छा हुन मां जेको रेवेन्यू कंट्रीब्यूट थियो जेको हुननि इकोनॉमी में कंट्रीब्यूट कयो आहे दैट इज़ $591 बिलियन लुक एट द फिगर $591 बिलियन अच्छा इहो बि आहे उन सां गॾोगॾु जेको जॉब मार्केट में कंट्रीब्यूशन आहे कयो आहे दैट इज़ 4.3 मिलियन माण्हुनि खे हुन आहे त इहो ई मक़सदु आहे यूनिवर्सिटी जो सही ऐं साइड टू से हिते त असां जेका हालत आहे सभिनी जे साम्हूं आहे त बजाए फॉरेन में यूनिवर्सिटीज़ बचाए रखंदियूं आहिनि हुकूमत खे कंट्रीब्यूट कंदियूं आहिनि CSR में कंट्रीब्यूट कंदा आहिनि हिते वरी बिल्कुलु माहौल उबतो आहे त हिते हुकूमत 70% डोनेट थियूं कनि यूनिवर्सिटीज़ खे ऐं यूनिवर्सिटी जो पंहिंजो सेल्फ रेवेन्यू जनरेशन कान्हे का जंहिंजो प्राइम फैक्टर जेको आहे रिसर्च आहे सही रिसर्च में असां नोट आउट कयूं था काफ़ी अॻिते वधी बि आहियूं नो डाउट असां स्टैंड खे फॉलो कयूं था पर जंहिं क़िस्म जी रिसर्च थियणु खपे जेकी लाभायती हूंदी आहे किदारे लाइ उहा कान थी थिए इन जो वॾो फुक़दान आहे इन वॾो फुक़दान आहे बिल्कुुलु पर इन में सिर्फ़ु यूनिवर्सिटी ॾोह कोन्हे को इन में जेके बि डिफरेंट स्टेक होल्डर्स आहिनि उन में गवर्नमेंट बि आहे उन में असांजूं जेके गवर्निंग बॉडीज़ जीअं हेक थी वियो सिंध हेक थी वियो उहे बि आहिनि प्लस इंडस्ट्री बि आहे
न असां वटि त इदारा साइड टू साइड जेके पब्लिक सेक्टर आहिनि त उहे त हींअर पघारनि जे लाइ परेशान आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु पब्लिक सेक्टर जी ॻाल्हि कयूं, प्राइवेट सेक्टर जी वरी अंधी मथी पई आहे त उन्हनि खे बि ठीकु थियण जी ज़रूरत आहे। छाकाणि त असां जॾहिं इदारनि जी ॻाल्हि कयूं, हाणे रिसेंटली मुंहिंजी कंहिंसां कचहरी थी त उन चयो त जेके ही प्राइवेट मेडिकल यूनिवर्सिटीज़ आहिनि इहे ॿारनि जे लाइ जॾहिं जीअं इंट्री पास कई आहे त भई तव्हां हेतिरा जेके लख रुपया तव्हां जमा कराईंदा त तव्हांजी एडमिशन थींदी ऐं पोइ जेकॾहिं तव्हांजी थी वई त वेल एंड गुड, न थी वई त तव्हांखे वरी कुझु अरसे खां पोइ वापसि कयो वेंदो। जॾहिं उनखे कैलकुलेट कयो वियो त उहे अरबनि रुपयनि में हिकिड़ी हिकिड़ी यूनिवर्सिटी उहे अकाउंट अचनि पिया। बिल्कुलु ऐं जेके उन्हनि जा सेविंग अकाउंट्स आहिनि जंहिंजे डेली बेसिस ते हू उनजो इंट्रस्ट लेवल हले केतिरो हलियो वियो मथे, त ही असां वटि त वरी रिसर्च थिए थी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु ॿिए एंगल सां। सर हिनखे कंटिन्यू कंदासीं, तव्हांजी ख़िदमतूं ज़बरदस्तु आहिनि। अॼु असांजी प्रोग्राम जे आगाज़ में कचहरी जेका हली रही आहे हींअर ताईं या जेका थी चुकी सा असांजा इदारा केतिरो कमु कनि पिया, उन में कहिड़नि कमु करण जी ज़रूरत आहे, कहिड़नि कहिड़नि अञा डिपार्टमेंट्स खे शुरू करण जी ज़रूरत आहे, दुनिया केॾांहुं वञे पई IT खे ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे दुनिया कीअं पई ॾिसे, असां किथे बीठा आहियूं छा, असां कुझु त निकिता आहियूं, कुझु काफ़ी असांजा नौजवान हींअर ॿियनि पासनि खे ॾिसनि पिया, दुनिया खे ॾिसनि पिया। ॿी ॻाल्हि कोविड जे आस्ते आस्ते अल्हम्दुलिल्लाह दुनिया मां हींअर जीअं ख़तमु थींदो वञे पियो तीअं तीअं दुनिया वरी हिकु दफ़ो ॿीहर खुलंदी वञे पई ऐं उन नयूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। असां सां डॉक्टर ज़ाहिद चनेर साहिबु मौजूदु आहिनि जेके डीन आहिनि, प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद चनेर साहिबु त गॾु आहिनि, उहे डीन त आहिनि उन सां गॾोगॾु पर हिकिड़ो वसी तजुर्बो बि रखनि था ऐं साईं सां कचहरी जारी आहे। असां सां हींअर वीडियो लिंक ते मैक्सिमम माण्हू कैलगरी कैनेडा खां उहो बि असां सां गॾु आहे त इदारनि जे हवाले सां ॻाल्हायोसीं त छा फ़र्क़ु आहे हिते ऐं हुते। त चनेर साहिबु मैक्स तव्हां आयो लाइन ते, तव्हांखे भली कार चऊं था। जी भाउ, थैंक यू सो मच। वरी महिरबानी मैक्स, तव्हांखे भली कार चऊं था। गुड मॉर्निंग। तव्हां वटि बि मॉर्निंग हूंदी या अञा राति आहे तव्हां वटि, ॿार न थिया आहिनि? असां वटि राति जा 10:15 थिया आहिनि। 10:15 बसि 12 कलाकनि जो डिफरेंस आहे। चलो ज़बरदस्त। ज़ाहिद साहिबु हिते मौजूदु आहिनि। ज़ाहिद साहिबु जॾहिं असां इदारनि जी ॻाल्हि कयूं था ऐं उनजी पुख़्तगी जी ॻाल्हि कयूं था त थॉमस जेफरसन 1806 में प्रेसिडेंट हुयो। उन चयो त उन जेका विल लिखी पंहिंजी चयो त मरी वञा त न लिखिजो त द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, बल्कि लिखिजो द फादर ऑफ वर्जीनिया यूनिवर्सिटी। त उनजी क़बर ते अॼु ॾींहं ते इहो फादर ऑफ वर्जीनिया यूनिवर्सिटी लिखियलु आहे त उन इदारे खे ठहिण खे शर्फ़ बख़्शियो। आउं चवंदो आहियां त हिते असां वटि पाकिस्तान में स्पेशली सिंध में साईं निसार सिद्दीकी साहिबु चयो, उहे कमिश्नर बि रहिया सखर जा, सेक्रेटरी बि रहिया, पर उनजो कंट्रीब्यूशन कहिड़ो ॻायो वञे थो त उन्हनि IBA जहिड़ो इदारो ठाहियो। जी बिल्कुलु। त इहे इदारा कीअं ठहनि था, कहिड़ियूं शख़्सियतूं ठहनि थियूं, उहे छा शख़्सियतूं मुख़्तलिफ़ आहिनि या इदारा मुख़्तलिफ़ आहिनि? त शख़्सियतूं त इहे ई आहिनि जेके कमु कनि थियूं, बसि फ़र्क़ु हूंदो आहे विहन जो। जेकॾहिं माण्हू जो विहन आहे, कुझु करण जी नियत आहे त भई मूंखे पंहिंजी धरतीअ लाइ कुझु करिणो आहे त यकीन माण्हू सोचे थो। जीअं सिंध मदरसा आहे उहो हसन लाफ़ी ते माना एस्टेब्लिश कयो। जी एॾी का वॾी प्राउंड फिगर कोन्हे, बसि ज़ाहिर हुन एफर्ट्स हुयूं, हुन कंट्रीब्यूशन में अॻुवाणी हुन कई। विहन हुयो त भई कॾु करिणो आहे। जॾहिं माण्हू खे विहन हूंदो आहे त यकीनन रिसोर्स मिली वेंदा आहिनि। जी तव्हां जेकॾहिं असांजी यूनिवर्सिटी बिल्डिंग वेंदो त डिफरेंट माण्हू जी तरफ़ां कंट्रीब्यूशन थियल आहे। सही लीड हिकिड़ो पियो करे, हुनजी एफर्ट्स हुयूं, पोइ डिफरेंट माण्हू कंट्रीब्यूट कयो। असांजी सोसाइटीअ में या असांजे कल्चर में असांजे रीजन में इहो आहे त जॾहिं तव्हां सुठे कम जी नियत कंदा आहियो त तव्हांखे किथां न किथां हेल्प ज़रूरु मिलंदी आहे। ऐं एक्चुअल जेको कंट्रीब्यूशन आहे नो डाउट पंहिंजी धरती जी ख़िदमत जो, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूनिवर्सिटीज़ एस्टेब्लिश करिणो आहे। जेकर तव्हां यूनिवर्सिटीज़ एस्टेब्लिश कंदव अॼुकल्ह जे दौर में त उहे ई तव्हांजे इकानमी खे अॻियां हली बूस्ट कराईंदियूं। पाण ॿिए हंधि बि कंट्रीब्यूट करे सघंदा, पर उहो एतिरो सिग्निफिकेंट कोन्हे को कंहिं सोसाइटीअ लाइ कंहिं इकानमी लाइ जेतिरो यूनिवर्सिटीज़ आहिनि। सही त बहितर आहे त माण्हू यूनिवर्सिटीज़ स्कूल्स कॉलेजिस इहे ओपन करे, उन सां ई एक्चुअली नेशन जी ख़िदमत आहे। उन सां ई पंहिंजो ह्यूमन रिसोर्स जेको आहे सो प्रॉपर डेवलप थींदो। हिते मां ॿ ॻाल्हियूं एड कंदो आहियां त तव्हांखे ख़बर आहे त भई पाकिस्तान यूथ जेका असां पाकिस्तान जी वॾी वॾी स्ट्रेंथ बि आहे, थ्रेट बि आहे। सही ऑलमोस्ट 64% असांजो यूथ आहे। बिल्कुलु ईअं आहे। जेकॾहिं पाण उनखे प्रॉपरली ट्रेन नथा कयूं, उन असां मेन खे ट्रांसफर नथा कयूं ह्यूमन कैपिटल में, त असां लाइ इहो ई जेको मेन आहे असांजी बाक़ी रिसोर्स खे खाई वेंदो। सही जेके बि शयूं आहिनि बदमनी थींदी, सभु कुझु थींदी। पर असांजी जेकॾहिं प्लानिंग आहे, असांजी जेकॾहिं विजन आहे, असांजी जेकॾहिं लीडर्स थोरा सिंसियर आहिनि त उन ई जेको असांजो थ्रेट थी सघे थो उनखे अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करे सघनि था। जेकॾहिं उनखे थोरी प्रॉपरली ट्रेनिंग ॾियनि, हुनखे तइलीम जा मौक़ा ॾियनि, उन ते थोरो कमु कनि, त उहो साॻियो असांजी जेको यूथ आहे उहा यूथ एनर्जी थी सघे थी पाकिस्तान में। बिल्कुलु ईअं आहे। त ॿियूं एनर्जी त पाण कमु कयूं था पिया, त भई सोलर खपे, फलाणी खपे। हीउ जेको असांजो हेॾो रिसोर्स वेठो आहे, जंहिंजे मथां वेठा आहियूं, जंहिंखे तबाह पिया कयूं,
बल्कि जेको माना असांजे रहंदो रिसोर्स खे खाई वेंदो असां उनखे छो नथा हिकु रिसोर्स Utilize ठाहियूं जेको अॻियां हली हर शइ खे बूस्ट करे सघे थो ॿी ॻाल्हि इहा कयूं त जॾहिं को इदारो हूंदो आहे या कंट्री हूंदी आहे इकोनॉमी हूंदी आहे उन में तव्हांजूं 4 एम्स हूंदियूं आहिनि जेके बेसिकली रिसोर्स हूंदा आहिनि मेन हूंदो आहे मनी हूंदी आहे मटीरियल हूंदो आहे मशीन्स हूंदियूं आहिनि उन मां मेन अहिड़ो रिसोर्स आहे जेकॾहिं प्रॉपरली तव्हां हुनखे पॉलिश कंदव एडुकेट कंदव ट्रेन कंदव त बाक़ी एम्स बि प्रॉपरली कमु कंदियूं बिल्कुलु ईअं आहे जेकॾहिं उन एम में तव्हांजी लेकिन त बाक़ी 3 एम्स तबाह थींदियूं ईअं ई आहे तव्हां भले केतिरियूं बि हुजनि सही ॻाल्हि आहे उहो जेको असांजो एम मेन आहे असांजो वॾे में वॾो रिसोर्स आहे ऐं उनखे कन्वर्ट करण लाइ नो डाउट जो मूं पहिरियों ॻाल्हि कई त असांखे खपनि यूनिवर्सिटीज़ इदारा स्कूल ऐं कॉलेज जो पंहिंजो रोल आहे पर जेको एक्चुअल रोल आहे जेको उन मेन खे कन्वर्ट करे थो ह्यूमन कैपिटल में उहा यूनिवर्सिटी आहे सही अच्छा मैक्स तव्हां हाणे अचूं था मैक्स तव्हां माशाल्लाह एतिरनि सालनि खां हुते सेटल्ड आहियो कैनेडा में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी मुख़्तलिफ़ शागिर्दनि जी तव्हां काउंसलिंग बि कंदा रहिया आहियो उहे जॾहिं अचनि था त उन्हनि सां तव्हांजी कचहरी थिए थी त छा फ़र्क़ु महसूसु कनि था तव्हां पाण बि हितां जा ग्रेजुएट आहियो मेहरान यूनिवर्सिटीअ जा ऐं जॾहिं हितां जी पढ़ाई खे ऐं हितां जे पॉलिश खे ऐं उतां जी पढ़ाई उतां जे एक्सपोजर खे तव्हां कीअं डिफरेंशिएट कंदा हा उनखे बिल्कुलु सिंपल आहे त हितां जी जेका पढ़ाई आहे उहा अप्लाइड आहे माना जेका शइ किताब में पढ़ाई थी वञे उनजो असुल ज़िंदगीअ ते असरु छा आहे माना जेको बि शइ अगरि 2+2 अगरि असां इक्वल टू 4 थिया त इहे 4 माना असां इहे किथे कतब आणींदासीं माना इहे 4 छा आहिनि माना नंढे हूंदे त असां रुॻो इहो पढ़ियोसीं 4 इज़ अ नंबर आहे ठीकु आहे न पर इहे 4 नंबर असां किथे यूज़ कंदासीं इहो फ़र्क़ु आहे ऐं ॿियो इहो आहे त रिसर्च बेस आहे हिते पढ़ाई ऐं ख़ासि तौर कैनेडा जे अंदरि माना उहो जेको कॉन्सेप्ट हूंदो आहे न उस्ताद वारो ऐं शागिर्द वारो उहो कोन्हे माना हिते फ्री विल काइंड आहे माना ॿार ईंदा पंहिंजे रिलेटिव मूड में पंहिंजी मर्ज़ीअ सां वेही रहिया उस्ताद सिधो पढ़ाए ठीकु आहे पढ़ाए वियो हलियो ऐं हिते ज़्यादातर जेको आहे असाइनमेंट ऐं रिसर्च वर्क आहे इवन स्कूलनि में बि इअं हूंदो आहे पोइ तव्हां पढ़ाईंदा बाक़ी तव्हांखे चवंदा त हाणे तव्हां वञी पाण रिसर्च कयो पाण महिनत कयो ऐं पाण वञी हथ पेर हणो पोइ जिते मुश्किल थिएव उते अची टीचर खे पुछो उहो तव्हांजी माना मदद कंदो असां वटि ज़्यादातर इहो आहे त सॼी ज़िमेदारी उस्ताद थो खणे पियो पोइ यूनिवर्सिटी में बि उस्ताद थो खणे स्कूल में बि उस्ताद थो खणे माना उस्ताद जो नस्बो लेन इहो आहे त बाबा छिको मां आहे उहो ॿारनि खे मां पढ़ायां ऐं ॿार उहो रटो हणनि ऐं रटो हणी बसि इम्तिहान में वञी वेहनि इम्तिहान ॾेई करे घर हलिया वञनि पर उन ईअं कोन्हे को त ॿार खे छा थी घुरिजे माना ॿार जी घुरिज छा आहे या जेको हर ॿार ॿिए ॿार खां डिफरेंट आहे इंडिविजुअल आहे हिते IPP थींदो आहे माना हर ॿार जे हिसाब सां उहो उनजी नशोनुमा अलॻि सां थींदी आहे त बाबा हिन ॿार खे हिन शइ में ॾुखियाई थी थिए हिन ॿार खे हिन शइ में ॾुखियाई थी थिए पोइ वरी उनजे लाइ वरी स्पेशल क्लासिस हलाया था वञनि माना अगरि स्कूल लेवल ते असां ॻाल्हि कयूं अगरि को ॿार वीक आहे मैथमेटिक्स में त हर 3 महीने या हर 6 महीने उनजी असेसमेंट कनि था पोइ वरी उस्ताद ऐं प्रिंसिपल वेही करे पेरेंट्स खे घुराइनि था त बाबा तुंहिंजो जेको शागिर्दु आहे हे तुंहिंजो पुटु आहे या धीउ आहे पोइ हिन शइ में घटि आहे हाणे हीअं आहे त असां हिनखे एक्स्ट्रा 30 मिनट्स ॾियूं था तव्हांजो छा ख़्यालु आहे ठीकु आहे या अगरि तव्हां चाहियो त तव्हां वञी प्राइवेट ट्यूटर बि हासिलु कयो पर मोस्टली इहे डिस्करेज कंदा आहिनि त प्राइवेट ट्यूटर हुजनि उहो पाण ई इज़ाफ़ी वक़्तु हुनखे ॾेई करे माना उनजो ध्यानु कंदा इहो असांजे प्राइमरीअ में हूंदो हो पर जीअं जीअं असां वक़्तु गुज़रंदो वियो शायदि उहे उस्तादनि जा रवैया बि उहे न रहिया आहिनि छो त हाणे उस्ताद बि वीचारा ॾिसनि था पिया माना अनफॉर्चुनेट इवेंट आहे त तालीम में उस्तादनि खे उहो पघारूं न आहिनि जेके हुजणु घुरिजनि इन करे वरी उस्ताद असांजा ॿिया कट कार्नर्स कनि था ॿियूं शयूं जेकियूं आहिनि वरी डेवलप कनि था पोइ उन्हनि जो जेको फोकस आहे मेन पढ़ण जे तरफ़ माना अनफॉर्चुनेट आहे माना आई एम नॉट ब्लेमिंग एनी वन त उहो उतां जेको आहे न ख़तमु थी थो वञे हिते छा आहे त प्रोफेसरनि खे मराद तमामु घणियूं आहिनि उनखां पोइ हिननि खे फंडिंग इलाही मिले थी त हिननि खे कट कार्नर्स करण जी ज़रूरत नथी पवे ॿियनि शयुनि जी तरफ़ ध्यानु नथो ॾिनो वञे जीअं हाणे सिंध यूनिवर्सिटी में ख़बर पवंदी आहे त उतां जा प्रोफेसर पढ़ाइण बजाए सब्जेक्ट उहो सियासत में लॻा पिया हूंदा कहिड़े बि इदारनि जा उन्हनि जा पंहिंजा आहिनि पर असां जॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयूं था इदारनि जी मैक्स त असांजा इदारा ऐं ख़ासि तौर ते वरी असांजा शागिर्द आहिनि उहे बि त इन शइ खे ॾिसनि था त भई कहिड़े इदारे में उनजी पहिरीं प्रियोरिटी छा आहे त किथे एडमिशन थिए उनखां पोइ
ज़ाहिर आहे इदारे जी पंहिंजी हिकिड़ी क्रेडिबिलिटी उनजे वाइस चांसलर ते बि डिपेंड करे थो त वाइस चांसलर छाकाणि त लीडर थिए थो पंहिंजे इदारे जो उहो कहिड़े पासे खणी वञे थो त उहो बि हिकिड़ो मैटर करे थो कुझु बि चइजे त असां वटि को बि इवेंट थिए थो त पहिरीं नज़र असांजी वाइस चांसलर ॾे वेंदी आहे डिपार्टमेंट जे डीन ॾे न वेंदी मैनेजमेंट ॾे न वेंदी सबमिशन ॾे न वेंदी पहिरीं असांजी नज़र वेंदी आहे वाइस चांसलर ॾे न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू डिसीशन मेकर आहे उनजी मर्ज़ी आहे जहिड़े तरीक़े सां हू हलाए थो इदारे खे त उन ते डिपेंड कंदो आहे इदारे जो ऐं इदारे जो सरबराह वॾी अहमियत रखंदा आहिनि न पर ॾिसो न उहो ईअं आहे बि ईअं न आहे बि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि ॾिसो जेको उस्ताद थींदो आहे न उस्ताद जो मतिलबु इहो आहे त उहो क़ौम खे संवारण जी उन वटि ड्यूटी आहे हाणे अगरि असांजो उस्ताद असांखे सही तरह न पढ़ाईंदो त हाउ आई कैन बी अ गुड इंजीनियर आर अ डॉक्टर आर एनीथिंग एल्स राइट मां नथो सुठो इंजीनियर थी सघां न ई डॉक्टर थी थो सघां त उन उस्ताद जी इहा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त जेको जंहिं कम जे लाइ उनखे उते ॾिनो वियो आहे त ॾिसो न हाणे मिसाल तौरु अगरि असां चऊं त पुलिस वारो पुलिस जी ड्यूटी न करे ॿियनि कमनि में करे माना आई जी सिंध पुलिस रिस्पॉन्सिबल हुजे लोकल थाणे जो एस एच ओ रिस्पॉन्सिबल न हुजे चोरियूं थियनि थियूं त आई जी खे वञी पकड़ियो ठीकु आहे न या चइजे त बाबा डॉक्टर ग़लति ऑपरेशन था कनि पिया वञी MS खे पकड़ियो बाबा हुन डॉक्टर बि त MBBS करे आया आहिनि डॉक्टर बि FRCPS करे आया आहिनि त उन्हनि जी ज़िम्मेदारी त कुझु पेशा अहिड़ा आहिनि जेके कोर कॉम्पिटेंसी उन्हनि शख़्सनि ते लागू थियनि था जेके माना मेन सोर्स आहे जीअं पाणीअ जो टैब खोलियूं था जेॾी महिल पाणी उन टैब मां निकिरे थो हाणे अगरि टैब ई ख़राबु आहे त असां इहो त पहुचंदासीं न वाटर फिल्टर ई ख़राबु आहे असांजो टैप ख़राबु आहे जंहिंजे करे उहो पाणी असांखे नथो मिले त सोर्स कहिड़ो आहे टीचर आहे ऐं टीचर्स अकाउंटेबल आहिनि असांजी वाइस चांसलर ही इज़ अ लीडर उहो त अल्टीमेट रिस्पॉन्सिबिलिटी उनजी आहे पर उस्ताद पेशो हिकिड़ो त नबूअत वारो पेशो आहे न माना उहो संवारे थो पूरे नेशन खे अगरि उहो ई करप्ट हूंदा त पोइ हाउ द सिस्टम गोना वर्क ठीकु आहे न और ॾन लाइण लाइ हिकिड़े पने ते खणी अची करे भित ते लिखी हलिया वञनि शागिर्दनि खे इहो ई न ॿुधाइनि त बाबा इन जी अप्लाइड छा आहे इहो किथे हाणे मूंखे यादि आहे इंटीग्रेशन असां सिखीसीं पर इंटीग्रेशन असांखे कॾहिं इहो ॿुधायो न वियो त इहा इंटीग्रेशन मार पैसा आहे कहिड़ी भला इन सां असां छा सॉल्व कंदासीं जॾहिं मां मास्टर्स कयां पियो त प्रोफेसर आयो हुन चयो त भई अॼु असां सस्पेंडेड सॉलिड कैलकुलेट कंदासीं इंटीग्रेशन सां पोइ मूंखे ख़बर पई त असां पार्टिकल्स बि हिन मां कैलकुलेट करे सघूं था त यार उहो टिंगी न आहे ईअं करे ठीकु आहे न त अप्लाई किथे बि शयूं अप्लाई थियनि रुगो रटो आहे त इहो उस्तादनि ते डिपेंड करे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं उस्तादनि जा फाइनेंशियल प्रॉब्लम्स चलो सॼो कुझु आहे फाइनेंशियल जो न मटीरियलिस्टिक वर्ड आहे न अगरि हिकिड़ो उस्ताद आहे जेको क़ौम खे संवारे थो साइकिल ते थो वञे उन ऐं शागिर्द जेको आहे BMW ते थो अचे पियो या कंहिं इनकम टैक्स जो क्लार्क जेको आहे उहो मर्सिडीज़ ते थो अचे त उस्ताद सोचींदो यार मां इन्हनि खे पढ़ाए करे इन्हनि मक़ाम ते पहुचायो मां साइकिल ते थो अचां पियो हे BMW में था अचनि त कुझु प्रोफेशन अहिड़ा आहिनि उन्हनि जी सैलरियूं अप टू द मार्क हुजणु घुरिजनि उन्हनि खे मराहतूं ओड़े क़िस्म जूं हुजनि त हे उस्ताद बि दिलि सां पढ़ाइनि उहो चाहे उस्ताद हुजनि पुलिस जो निज़ाम हुजे हिते तव्हां ॾिसो न टीचर्स उहे रखंदा जेके क़ाबिल हुजनि हिते सिंध में छा थो थिए प्राइमरी स्कूल में जेको नालाइक तरीन हाणे उनखे त ख़ैर अपग्रेड कयो अथनि हाणे आस्ते आस्ते शयूं मेच्योरिटी वारे पासे वियूं आहिनि ज़ाहिर आहे इहो वक़्तु रहियो सिंध ते पूरे पाकिस्तान में रहियो बल्कि पर हाणे उनखे ज़ाहिर आहे उनखे हिकिड़ो सही कयो अथनि मैक्स त हाणे अचूं था हिकु ॻाल्हि ॿी जेका आउं चाहियां थो त डॉक्टर ज़ाहिद साहिब सां असां शेयर कयूं ज़ाहिद साहिबु असां वटि इदारनि जी फॉरवर्ड लिंकेजिस केतिरी स्ट्रॉन्ग आहिनि इदारनि सां ॿियनि इदारनि सां जेके स्टूडेंट्स पास आउट करण वारा आहिनि छा उन्हनि वटि जॉब अपॉर्चुनिटीज़ जे लाइ के सेमिनार्स थियनि था के इदारा अचनि था जेके ऑलरेडी जंहिंजी हिकिड़ा जेके कॉम्पिटेंट स्टूडेंट आहिनि उन्हनि ते उन्हनि जी नज़र आहे उन सां उनजा राब्ता थियनि था या नथा थियनि या उहो पास आउट करण खां पोइ डिग्री वठण खां पोइ वरी CV ठाहे किथे अप्लाई करे थो अॼुकल्ह दौरु चेंज थिए पियो बराबरि अॼुकल्ह नो डाउट कोऑपरेशन वधे पियो इंस्टेड ऑफ कन्फ्रंटेशन मथां खां बि डायरेक्शन्स आहिनि जेके असांजी गवर्निंग बॉडी आहिनि त भई तव्हांजो डिफरेंट यूनिवर्सिटीज़ सां कोलाबोरेशन हुजणु खपे ऐं थिए पियो असांजो डिफरेंट लोकल इंटरनेशनल यूनिवर्सिटी सां डिफरेंट इदारनि सां कोलाबोरेशन आहे पर नो डाउट डिफरेंट आस्पेक्ट्स में जेको एम्प्लॉयर आहे उन्हनि सां असांजो इन कंटेक्स में त भई तव्हां असांजे स्टूडेंट खे खणंदव अहिड़े क़िस्म छा त कोलाबोरेशन थींदो कोन्हे को हा वधि में वधि ईअं थींदो आहे त उहे इदारा अची जॉब फेयर कंदा आहिनि उते टैलेंट हंट कंदा आहिनि जेको हुननि जे हुन ते ईंदो
उन खणंदा ऐं असां जॉब फेयर स्टार्ट करे चुका आहियूं बिल्कुलु असांजी यूनिवर्सिटी में बि हिकिड़ो जॉब फेयर थी चुको आहे उन मां कुझु स्टूडेंट्स हू हायर करे चुका आहिनि त अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ नो डाउट कोलाबोरेशन सां थींदियूं असां डिफरेंट इदारनि सां कोलाबोरेशन में आहियूं रिसर्च जे लिहाज़ खां QC जे लिहाज़ सां जॉब फेयर वग़ैरह करायूं पिया उहे अचनि पिया ॾिसनि पिया ऐं नो डाउट हायरिंग त हूंदी टेलेंट ते सही उन जो कोलाबोरेशन आहे उन में जेको ॾिसंदा भई असांजे कम जो छोकिरो आहे उनखे हायर कनि पिया ऐं थी चुका आहिनि हायर असांजी यूनिवर्सिटी मां बि ईअं थ्रू जॉब फेयर जे अच्छा अच्छा ॿियो जेके इनोवेशन्स आहिनि मुख़्तलिफ़ इदारा पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कमु जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां हींअर ताईं 10 डिपार्टमेंट्स ते मुश्तमिल आहियो सिंध यूनिवर्सिटी वञूं था त 50s में उते डिपार्टमेंट कमु कनि था जेके मुख़्तलिफ़ 57 आहिनि या 60 ताईं उन्हनि जूं ख़ैर अप टू मार्क आहिनि त एतिरो डिफरेंस आहे त कीअं पंहिंजो कीअं कॉपअप कंदा या अञा ताईं मैक्स वारी ॻाल्हि वांगुरु त असां वटि फंड्स ई न आहिनि त असां फैकल्टी हायर कयूं उन जा रिसोर्सिस ॾिसी सघूं इहो त वॾो मसइलो आहे त फंड्स कोन्हनि खे कैपेबिलिटी आहे कैपेबिलिटी आहे बिल्कुलु पर हाणे फंड्स न हूंदा त कैपेबिलिटी छा कंदी तव्हांखे ह्यूमन सोर्स न मिलंदो तव्हांखे बिल्डिंग्स न मिलनि तव्हांखे मटीरियल मशीनरी न मिले डिपार्टमेंट खे ऑपरेट करण लाइ ऐं नो डाउट हेग जूं कंडीशन्स आहिनि पोइ हर दफ़े पाकिस्तान जो एजुकेशन जेको बजट आहे उहो त तमामु ज़बरदस्त ऐलानात त वॾा थींदा आहिनि पर अगरि रियलिटीज़ ॾिसूं था त असांखे त ॾाढो प्रॉब्लम नज़र ख़बर अथव बजट आहे छा पंहिंजी जेको इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे तव्हांजी कम अज़ कम 4% हुजे GDP जो कंट्रीब्यूशन हुजे इन द एजुकेशन पाकिस्तान 2017 कयो 2.9 18-19 में घटि करे 2.4 कयो अथई इहो आहे कंट्रीब्यूशन डिक्लाइन थियो आहे कंपेयर कंदो असांजे जेके नेबरिंग कंट्रीज़ आहिनि त उते तव्हांजी 4.9 इंडिया पई करे 5.1 नेपाल पियो करे कंट्रीब्यूट करे मतिलबु नेपाल जहिड़ो कंट्री बि असांखां वधीक वियो त कुझु कोन्हे करे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि रहंदो कर्टेल थिया बजट नतीजो छा निकितो आहे त उन्हनि हेक जी फंडिंग खे बि 37% कर्टेल कयो 37 इज़ अ ह्यूज वन जेको कंट्रीब्यूशन मिलंदो हो जेको असांखे 2012 में मिलंदो अॼु बि साॻियो थो मिले 10 साल जो फ़र्क़ु थी वियो आहे 10 साल में डिपार्टमेंट ठहिया आहिनि फैकल्टी हायर थी आहे इन्फ्लेशन थी आहे सैलरीज़ वधियूं आहिनि हाउ इज़ दैट पॉसिबल भाई उन साॻे फंड्स मां थिए सही त इहे मसइला आहिनि माना ॻाल्हि हिन ते माण्हू थोरी वेंदो एक्चुअली जॾहिं ॾिसूं था न त जेको रियल सिनारो आहे उहो टोटली डिफरेंट आहे जेसिताईं फंड्स न थींदा ज़ाहिर ॻाल्हि आहे त असां नवां डिपार्टमेंट कोन इस्टेब्लिश करे सघंदासीं ऐं हेक जूं कंडीशन्स आहिनि त जेसिताईं ओतिरी फैकल्टी इंक्लूडिंग PhD न हूंदी वी कांट लॉन्च एनी डिपार्टमेंट हाणे फैकल्टी PhD हुजे उन लाइ फंड्स हुजनि SNE कान थी मिले बेन लॻी पई आहे असांखे इहा परमिशन कान थी मिले त असां हायरिंग कयूं सही कानून जी सख़्ती लॻी पई आहे फंड्स आहिनि कोन त इहे आहिनि बाक़ी कैपेबिलिटी आहे नो डाउट मार्केट जी असांजूं रिसर्च थियल आहिनि कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम कंपेटेबल आहिनि विद द मार्केट असां उन लाइ तयारु आहियूं पर ज़ाहिर ॻाल्हि आहे ॿियूं शयूं खपनि अच्छा हिकिड़ो अॻु में जेको स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम थींदा रहिया आहिनि त इवन हिकिड़ो त इंटर पाकिस्तान थींदा रहिया आहिनि इंटर सिंध बि थींदा रहिया वरी इंटर पाकिस्तान थींदा वरी इंटरनेशनल बि थींदा रहिया मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में यूरोपियन कंट्रीज़ आहे वेस्ट आहे या अमेरिका ताईं बि शागिर्द विया उनजो त हाणे उहो असांखे रेशो घटि नज़र पियो अचे कोविड जे करे या को ॿियो सबबु आहे हा नो डाउट कोविड त घणो अफेक्ट कयो आहे इंटरनेशनल जेके बि पैरामीटर्स हुया एजुकेशन जा उन आहे बाक़ी एक्सचेंज जा प्रोग्राम हलनि पिया असांजा कोविड खां पहिरियां बि असांजो चाइना सां एक्सचेंज प्रोग्राम हले पियो रिसेंटली मां तव्हांखे ॿुधायां त असांजो हिकिड़ो मीडिया जो छोकिरो ऑस्ट्रेलियन हिकिड़ी अकेडमी के आहे आर्ट्स सां कंसर्न आहे जिथां माना वेल नोन फिल्म स्टार हुतां अटेंड थिया आहिनि उते असांजो एक्सचेंज ज़रिए वियो आहे माना लास्ट वीक वियो आहे जी त जंहिं छोकिरे में टैलेंट आहे उहो पाण अवेल करे सघियो त अवेन्यू अञा खुलिया आहिनि भला कोरोना खां पोइ बि खुलिया आहिनि ऐं देट डिपेंड्स भई स्टूडेंट जेतिरो टैलेंट आहे जेकॾहिं थोरी कोशिशि करे थो त अवेल करे सघे थो सही हा ठीकु आहे मैक्स तव्हां हाणे अचो था आयो लाइन ते जी बिल्कुलु हा अच्छा मैक्स हींअर कोविड खां पोइ दुनिया खुले पई ऐं मुख़्तलिफ़ इदारा बि एक्टिव थी चुका आहिनि ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में बि एडमिशन रेशो वधियो आहे कुझु माण्हुनि जी लॾ पलाइण जो बि सबबु रहियो कोविड जी डिस्टर्बेंस जे करे बि रहियो दुनिया हिकु दफ़ो ॿीहर बिज़नेस जे हवाले सां खुले पई ऐं उन सां गॾोगॾु इदारा जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि पंहिंजूं पॉलिसीज़ चेंज कयूं आहिनि उन्हनि बि सॼी दुनिया खे वेलकम कयो आहे ख़ासि तौर ते आउं ॻाल्हि कंदुसि अमेरिका जी ऐं कैनेडा जी त उते हींअर तमामु घणियूं एडमिशन्स आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि खे मूं हितां उते ईंदे ॾिसां पियो एप्लाई कंदे एडमिशन्स वठंदे नज़र अचे पई अञा ताईं छा ऑब्स्टिकल्स आहिनि जीअं 2 सालनि खां त कैनेडा ख़ासि तौर अगरि मां ॻाल्हि कयां त उन त डिस्करेज कयो एडमिशन त मिलंदी पर उहो चवंदा त भई वीज़ा उन्हनि खे कोन ॾिनो वेंदो डेडलॉक रहियो सही हा त तव्हांखे छो त क्लासिस ऑनलाइन था हलनि पिया तव्हां घर खां ॾियो तव्हांखे डिग्री असां ॾींदासीं फुल टाइम पर उहा तव्हां घर खां कंदो ऐं पैसा तव्हां असांखे पूरा ॾींदो ठीकु आहे न त पैसनि में का घटिताई न थींदी पर तव्हां कैनेडा बि न ईंदो त इहो अञा ताईं अप अंटिल नाउ पाकिस्तान सां ॿियाई आहे कैनेडा जी एज़ कंपेयर टू इंडिया सुठा स्टूडेंट्स आहिनि
सिंध मां या पाकिस्तान मां अचनि था त उन्हनि खे वीज़ा में ॾुखियाई थिए थी। इन्हनि SDS प्रोग्राम अनाउंस कयो अॼु खां 5-6 साल पहिरीं। उन में असांजे दोस्तनि जी ऐं ॿियनि काफ़ी दोस्तनि जी उन में वॾी महिनत आहे SDS प्रोग्राम में। पर उन खां पोइ बि ट्रूडो साहिब जी जॾहिं खां गवर्नमेंट आई आहे, ख़बर न आहे ट्रूडो साहिब जी जेका पॉलिसी आहे उहा पाकिस्तान लाइ दोस्ताना पॉलिसी न आहे, पर उनजी इंक्लिनेशन जेको आहे ज़्यादातर आहे इंडिया सां। त उहो SDS प्रोग्राम खे बि हिननि माना ख़ासि तौर पाकिस्तानियुनि लाइ त ॼण ॾुखियो करे छॾियो आहे। उहो तमामु सिंपल प्रोसेस, हुन में $10,000 तव्हां डॉलर जमा कराईंदा हो कैनेडा जी कंहिं बैंक में, ऐं तव्हांखे एडमिशन ऐं तव्हांखे वीज़ा गारंटेड मिलंदो। हाणे उहो कोन्हे को त ख़बर न आहे त छा नेक्स्ट पॉलिसी ईंदी कैनेडा जे लाइ। बाक़ी अमेरिका त बादशाह मुल्क आहे, उहो त ईअं ॾींदो आहे, ईंदो रहे थो पियो। हाणे बि कोविड जे दौर में बि उन वीज़ा इशू कया आहिनि, सो दिस इज़ नो प्रॉब्लम। पर हाणे यूरोप जेको आहे माना असांजे सिंधी दोस्तनि खे वधि खां वधि यूरोप जे तरफ़ वञणु घुरिजे, छो त यूरोप पंहिंजा दरवाज़ा खोले थो पियो। दोस्त घणो करे इटलीअ जो शौक़ु रखनि था, ऐं पर मां चवंदुमि त इटलीअ खे छॾे ॾियो, स्वीडन वञो, नॉर्वे वञो, फिनलैंड वञो। अगरि जर्मनीअ लाइ कुझु तव्हां वटि पैसा आहिनि त उहो जर्मनी बि तव्हां वञी सघो था, पर ॿियनि मुल्कनि खे एक्सप्लोर कयो बनिस्बत इटलीअ ते या जर्मनीअ ते। अच्छा ठीकु आहे। ॿियो जेके शागिर्दनि खे ख़ासि तौर ते जेका कंसल्टेंसी जी प्रॉब्लम आहे उहो अञा ताईं आहे। असां वटि इदारा उते वेलकम कनि था, इदारा हिते बि, पर प्रॉपर गाइडलाइन कान्हे का, प्रॉपर काउंसलिंग कान्हे का, प्रॉपर कंसल्टेंट्स जेके आहिनि उनजी एतिरियूं ॻरियूं फीसिस आहिनि, ऐं जेकी सही तरीक़े सां उनखे उहे केतिरा ऑथेंटिक आहिनि इन जी बि का ख़बर न आहे। त इन जे सिलसिले में तव्हांजी छा राय हुजणु खपे? ॾिसो, मूंखे इहो कमु कंदे घणा साल थी विया आहिनि, तक़रीबन 25 साल। जी जी, तव्हां वधायो माशाल्लाह, असांजी उमिरि तव्हांजो तजुर्बो। इहो कमु कंदे थिया आहिनि। जेतिरी बि यूनिवर्सिटियुनि में मां करे सघियो आहियां, या जिन बि यूनिवर्सिटियुनि मूंखे बग़ैर पुशबैक जे इजाज़त ॾिनी आहे त मां उते वञी करे लेक्चर डिलीवर कयां, उते मां कया आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां प्रोग्राम कंदो रहां थो, ऐं असांजी टीम मैक्स जेको आहे हर वक़्तु हाज़िर आहे दोस्तनि खे काउंसलिंग करण लाइ। हाणे मां इहो त कोन थो चई सघां त ॾोह उन्हनि जो न आहे, थोरो घणो ॾोह उन्हनि जो आहे, चाहे त उहे महिनत खां जी चुराइनि था। छा था कनि, चवंदा बाबा कंसल्टेंट ॾे वञूं था, अदा कंसल्टेंट 5 लख रुपया ॾींदा त पाण ई सॼो कमु करे ॾींदो। असां था चऊं बाबा असां तव्हांखे A to Z गाइड कयूं था, पर कुझु शयूं तव्हांखे पाण करणियूं पवंदियूं। ठीकु आहे, तव्हांखे फॉर्म ॾियूं था, बाबा इहो फॉर्म भरियो, उन में का शइ रहिजे थी तव्हां असां खां पुछो। IELTS करिणो आहे, IELTS जो तरीक़ेकार आहे, वञो IELTS कयो, जॾहिं थी वञे अचो। त माना कुझु दोस्तनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे सभु कुझु माना असां कयूं, माना उहो पाण कुझु बि न कनि। सो तव्हांजे हिन प्रोग्राम जे वसात सां असां चवंदासीं जंहिं बि दोस्त खे कंसल्टेंसी खपे फ्री ऑफ कास्ट, उहे मूंसां राब्तो कनि। कहिड़े बि यूरोप जे मुल्क लाइ, ऑस्ट्रेलिया खंड लाइ, नॉर्थ अमेरिका खंड लाइ मां हाज़िर आहियां, मुंहिंजी टीम हाज़िर आहे। जेको कंसल्टेंट हिननि लाइ कमु कंदो उहो ई कमु असां हिननि लाइ फ्री ऑफ कास्ट कंदासीं, पर उन में शर्त इहो आहे त वी नीड देयर पार्टिसिपेशन। ईअं कोन थींदो त हो विहाणो कंध जे हेठां ॾेई सुता पिया हुजनि, चवंदो बाबा जड़ा खान तूं सॼो कुझु कर, त ईअं कोन थींदो। छो त हिननि मुल्कनि में अची करे हिननि खे सभु कुझु पाण ई करिणो पवंदो। घर जे साम्हूं जेका सिनो पियल आहे उहा बि पाण साफ़ु करणी पवंदनि, घर बि पाण ई साफ़ु करिणो पवंदनि, मानी बि पाण ई पचाइणी पवंदनि। त हिननि खे सिखणो पवंदियूं इहे शयूं, माना उहा आरसी पनो हिननि खे छॾिणो पवंदो। त जिन छॾियो आहे उहो तव्हां ॾिसो था त हींअर केतिरा माण्हू आहिनि। तव्हांखे अगरि यादि हुजे त USEFP तमामु हिकिड़ो सुठो इदारो आहे अमेरिका जो, इस्लामाबाद में वेठो आहे। अॼु खां 7-8 साल पहिरीं 2 या 3 सिंधी मस उन में वेंदा। हाणे ॾिसो असांजी महिनतुनि सां घटि में घटि मिनिमम हर साल 50 खां 60 शागिर्द USEFP में वञनि था पिया। सिर्फ़ु उहे था वञनि जेके महिनत करणु ॼाणनि था, जिन खे ख़बर आहे त असां जेका गाइडलाइन ॾियूं था उन ते मां माण्हुनि खे चवंदुमि असां गाइडलाइन तव्हांखे ॾियूं था, सक्सेस 100% थींदो अगरि तव्हां पंहिंजो 100% उन में विझंदो। इहो ज़बरदस्त, उहा ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, उन सां आउं सहमत कयां थो, पर असांखे पाण खे अपग्रेड करिणो पवंदो। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। थैंक यू वेरी मच मैक्स, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे। ऐं हाणे डॉक्टर ज़ाहिद चनर साहिब असां गॾु मौजूदु आहिनि, जेके
डीन आहिनि सिंध मदरसतुल इस्लाम में मैनेजमेंट साइंसिस में बि हाणे सोशल साइंसिस में बि हिकिड़ो वसी तजुर्बो रखनि था माशाल्लाह रिसर्च ते तमामु ज़बरदस्त कमु थियल आहे ह्यूमन रिसोर्सिस ते साईं जिन जो तमामु ज़बरदस्त कमु थियल आहे शानदार कमु थियल आहे काफ़ी पेपर्स साईं जा सबमिट थियल आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में पब्लिश बि थियल आहिनि ऐं चैनर साहिबु तव्हां अमेरिका मां बि ट्रेनिंग वठी आयो ॿियनि मुल्कनि मां बि तव्हां लेक्चर्स ऐं ट्रेनिंग्स वरितियूं आहिनि उनजो केतिरो इम्पैक्ट पए थो असां वटि तव्हांजी ट्रेनिंग्स जो स्टूडेंट्स ते उनजो केतिरो फ़ाइदो आहे ऐं जेके उस्ताद हिते आहिनि उन्हनि जी ट्रेनिंग्स जी केतिरी ज़रूरत आहे यकीन वॾो फ़र्क़ु आहे नो डाउट हिते जेके डायनामिक्स आहिनि उहे ॿिया आहिनि हुते जेके डायनामिक्स आहिनि उहे ॿिया आहिनि जीअं रिसर्च आहे जीअं मेक साहब बि चयो पिए त असां जेकी रिसर्च कई उहा अहिड़ी रोबस्ट कोन हुई जहिड़ी फॉरेन में थी थिए उते बाक़ाइदा ॾिसो वञे भई हिन रिसर्च जो कंट्रीब्यूशन कहिड़ो आहे प्रैक्टिकली कहिड़ी आहे असां जस्ट रिसर्च सेखारियूं था करणु प्रैक्टिकल इम्प्लीकेशन छा आहे उहा फ़िलहालु कोन पिया करियूं त जस्ट असांजे स्टूडेंट खे ख़बर थी पए भाई हीअ शयूं रिसर्च में हूंदियूं आहिनि इन खां वधीक कान्हे का फॉरेन में ईअं कोन्हे को फॉरेन में बाक़ाइदे हर शइ जी भई जेकी शइ थिए थी उनजी इम्प्लीकेशन कहिड़ी आहे सिग्निफिकेंस कहिड़ी आहे कंट्रीब्यूशन कहिड़ो आहे उहा ॾिसी करे पोइ तव्हांजी रिसर्च खे वैल्यू कनि था पिया हिते तव्हांजी रिसर्च कई छा ते कई पब्लिश थी वियो त भई ठीकु आहे ज़बरदस्त आहे रिसर्च पब्लिकेशन जो को फ़ाइदो कोन्हे को हिते त रिसर्च जे नाले ते कुझु बि न आहे कुझु बि न मज़ाक आहे एग्रीड बिल्कुलु दुनिया में कोविड जे लाइ दुनिया जे इदारनि रिसर्च कयूं असां टोटका ठाहियासीं सही सही बिल्कुुलु बिल्कुलु सना मक्खी खाओ गरम पाणी पीओ अदरक खे हीअं कयो पोइ इनशा अल्लाह ताला तव्हांखे कुझु न थींदो हे न थींदो उहो न थींदो पर दुनिया वई वैक्सीन ॾांहुं दुनिया वई रिसर्च ॾांहुं छा पियो थिए त इहो हिकिड़ो असां वटि ताज़ो मिसाल हुयो इदारनि उन में शुरूआत ई न कई त भला असां बि कुझु कयूं बिल्कुलु त बिल्कुलु उन्हनि पोइ ॿाहिरि पे ॾिठो वेस्ट ॾे ॾिठो उन्हनि इदारनि ॾे ॾिठो पे चाइना ॾे पे ॾिठो अमेरिका ॾे पे ॾिठो ऐं उन्हनि ई करे ॾेखारियो यूरोप करे ॾेखारियो उन्हनि करे ॾेखारियो माना हुते ॾिसंदा भई तव्हांजी रिसर्च जी इम्प्लीकेशन कहिड़ी आहे असां ॾेई ॻाल्हि ऐं जेको तव्हां एग्ज़ाम्पल हुन ॾिठो त भई रिसर्च खां पोइ इम्प्लीकेशन्स कहिड़ियूं आहिनि कोरोना खे केतिरो असां टेकल करे सघूं था असां त तव्हां सही चओ त भई उहो टोटका ठाहियासीं माज़ी में लाहियासीं पुराणे दौर में लाहियासीं त भई उहे शयूं कनि ऐं त इहो फ़र्क़ु आहे हुते जेको टीचर पढ़ाए थो न उनजे पढ़ाइण जो तरीक़ो ॿियो आहे असां जेको टीचर पढ़ाए थो उहो तरीक़ो ई ॿियो आहे अच्छा हा छा फ़र्क़ु आहे फ़र्क़ु डेडिकेशन जो आहे फ़र्क़ु उन कंसर्न जो आहे त हुन प्रोफेसर खे को ॿियो कंसर्न कोन्हे को इहा हक़ीक़त आहे सही असां वटि हिकिड़े टीचर लाइ काफ़ी मसइला बि आहिनि नो डाउट इहा हक़ीक़त आहे हिते फाइनेंशियल इशूज़ वॾे में वॾा फाइनेंशियल इशूज़ बि आहिनि हुनखे फ्रीली कमु बि नथो करणु ॾिनो वञे ॿियो बि आहे हा मां त हुनखे चवंदुसि फॉरेन में प्रोफेसर फुल विलेज आहे हुनखे केरु पुछण वारो न हूंदो आहे क्लास जे टाइम ते ईंदो आहे क्लास वठी ईंदो आहे पर उहो जेको 3 कलाकनि जो क्लास हूंदो आहे जेकॾहिं 2 कलाक वरितईं त हुन में एतिरो त हू डिलीवर करे चुको हूंदो आहे जो असांजे 6 कलाकनि खां वधीक हूंदो आहे रिसर्च थी चुकी आहे त तव्हांजे टाइम जी का हैसियत कान्हे का टीचिंग में टीचिंग बाक़ाइदा साइंस थी चुकी आहे हिकिड़ो टीचर 3 कलाक पढ़ाईंदे बि तव्हांखे अधु कलाक जे बराबरि कोन थो कंट्रीब्यूट करे सघे हिकिड़ो टीचर कलाक पढ़ाईंदे बि तव्हांखे 4 कलाक कंट्रीब्यूशन थो करे त एक्चुअली HRM में या टीचिंग में ॾिठो थो वञे त कंट्रीब्यूशन केतिरो आहे उन टाइम जो अकेलो टाइम खे गुज़ारणु कमु कोन्हे को तव्हां 8 कलाक वठण जो कमु न कयो फ़ाइदो कहिड़ो फॉरेन में त तव्हांखे बाक़ाइदे नालो आहे त भई तव्हां घर वेठे बि कमु कयो कुझु इदारनि में त एक्चुअली आहे त भई तव्हांजे कम जी रिज़ल्ट अचे सही आहे उहो परफॉर्मेंस ते उहा परफॉर्मेंस ते आहे त ताड़ियुनि ते न आहे उहा परफॉर्मेंस ते आहे त फॉरेन में जॾहिं प्रोफेसर असांखे पढ़ाइण ईंदो त माना उहो सभु शयूं अपरेटिस गॾु खणी ईंदो उन टॉपिक खे एक्सप्लेन करण लाइ असां वटि नो डाउट टीचर बि घटि थो पढ़े स्टूडेंट उन खां वधीक घटि था पढ़नि स्टूडेंट चए त मूंखे बसि जेके स्लाइड वेझो इन खां वधीक कोन पढ़ंदुसि उन मां ई रटो आणींदुसि उन मां ई एक्ज़ाम कंदुसि टीचर बि इहो थो चाहे त भई मूं जेको पढ़ायो आहे उहे मूंखे ॿुधायो सही ख़ुदा न ख़ासा स्टूडेंट करे एक्स्ट्रा पढ़ी आयो आहे को ॿियो एक्ज़ाम्पल ॾिनई को ॿियो तरीक़ो अप्लाई कयईं त पोइ टीचर चवंदो न भई हीअ त अलाए छा आहे ग़लति आहे सही त मे बी स्टूडेंट सफ़र करे इहे डायनामिक्स जेके आहिनि न इहे ॾाढा नेगेटिव आहिनि इहे पॉज़िटिव हुजणु खपनि हिकिड़ो टीचर ई आहे जेकॾहिं मां तव्हां मूंखे हलो कयो त मां तोखे एक्ज़ाम्पल ॾियां त इहो बाक़ाइदो ॾिठो आहे त हिकिड़ो जेकॾहिं टीचर आहे उनजो कॾहिं मेन जेको कढियो वेंदो आहे त भई जेको एवरेज टीचर आहे उन खां जस्ट 1 स्टैंडर्ड डिविजन इहा रिसर्च आहे जेकॾहिं मथे आहे माना एवरेज खां थोरो मथे आहे त उहो हिकिड़े स्टूडेंट जे लाइफ में होल ऑफ द लाइफ में $4 लाख जो डिफरेंस आणे सघे थो अच्छा रिसर्च आहे बाक़ाइदे हिकिड़े स्टूडेंट जो पाण जेकॾहिं कयूं त असां हिकिड़ी माना पूरी ज़िंदगी में अलाए केतिरा स्टूडेंट था प्रोड्यूस कयूं सही जेकॾहिं एतिरो कंट्रीब्यूशन भला इन खां घटि हुजे हिते $4 लाख हुजे त $डॉलर्स आहिनि त ॾिसो त इकोनॉमी में केतिरो कंट्रीब्यूशन सघे बिल्कुलु ईअं आहे माना इहो आहे टीचर जेकॾहिं थोरो एवरेज खां थोरो मथे हुजे स्टाफ उनजी ॻाल्हि ई कोन था पिया कयूं अमेरिका में रिसर्च थी आहे त जेकॾहिं तव्हां जेके बॉटम लाइन वारा 5% टीचर आहिनि उनखे कढी उन जॻह ते एवरेज रखो अब एवरेज न त तव्हांजी $1 ट्रिलियन इकोनॉमी वधी सघे थी पई 20 ईयर्स में बिल्कुलु ईअं
लुक एट दिस वन, इहो सॼो छा आहे ह्यूमन रिसोर्स आहे। सही। तव्हां ह्यूमन रिसोर्स डेवलप कयो, टीचर बि ह्यूमन रिसोर्स आहे। मूं पहिरियों चयो त भई यूनिवर्सिटी में टीचर बि ह्यूमन रिसोर्स आहे, डेवलप ह्यूमन रिसोर्स थो करे लकील। सही। उहो जेकर पाण बि प्रॉपर ह्यूमन रिसोर्स आहे त पाण प्रॉपर ह्यूमन रिसोर्स कढंदो, जंहिंजो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई सघां। अच्छा, मुंहिंजी कचहरी थी डायरेक्ट ऑपरेशन हिकिड़ो अमेरिकन हुयो, उन सां त उन चयो त असां 4 माण्हू रखंदा आहियूं, उनखे थोरो टाइम ॾींदा आहियूं, 4 मां को हिकिड़ो असांखे चङो लॻंदो आहे, 3 खे असां फारिग करे छॾींदा आहियूं, वरी 4 ॿिया रखंदासीं, वरी उन मां जेके असांजे कम जो हूंदो उनखे बहितर मराहतूं ॾेई उनखे रखंदासीं, 3 ॿिया फारिग, असां 2 कम जांची विया, वरी असां 3 माण्हू रखंदासीं। ईअं असां पंहिंजी जॾहिं चेंज जी असांजी सुठी टीम ठहंदी आहे, पोइ उन जूं असां फैसिलिटीज़, उन जूं मराहतूं ज़बरदस्त करे ऐं पोइ उनखे खणी हलंदा आहियूं, पोइ उहे एतिरो त ज़बरदस्त रिज़ल्ट ॾींदा आहिनि जो असांखे ख़बर पवंदी आहे। असां वटि हिकिड़ो दफ़ो अगरि गवर्नमेंट जॉब लॻी हुई, इदारे में अची वियो, भले प्राइवेट ई छो न हुजे, बसि पोइ हाणे उहो पाण वञे त ठीकु आहे, जॾहिं पोइ अलाह घुराइसि त ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ उहो उनजो कंट्रीब्यूशन आहे न ई, वरी उनजी का क्रेडिबिलिटी ते या उनजे हवाले सां का अहिड़ी अचे थी सभु शइ। अच्छा, तव्हां जीअं ॻाल्हि कई, दुनिया वञे पई HR ॾांहुं, HR सही तरीक़े से हुजे, जीअं मूं ॻाल्हि कई उन अहिड़े तरीक़े सां असां वटि HR ते बिलीव कयो वेंदो आहे या अञा ताईं ज़ातियात न, त कुझु ई कोन्हे को बाय नेम कुझु आधार कढी उन ते नालो HR लिखियो अथनि, कमु आहे एडमिनिस्ट्रेशन जो, टके जो बि माना उन तरफ़ सोचनि कोन था त HRM जी आहे छा, वॾी ॻाल्हि आहे, सची ॻाल्हि, जस्ट लेबल चेंज कई अथनि, एडमिनिस्ट्रेशन जे डिपार्टमेंट HRM करे छॾियो अथनि, इन खां वधीक को कंट्रीब्यूशन कोन्हे को HRM जो। HRM जे हेड खे ख़बर न आहे त HRM जो प्राइम रोल छा आहे। उहे 100 साल पुराणी शयूं जेके दुनिया में डिस्कार्ड थी चुकियूं आहिनि, अॼुकल्ह साॻियूं पई थी थियनि। परफॉर्मेंस अप्रेज़ल जेकी तव्हांजी डिस्कार्ड थी वई आहे, अॼुकल्ह साॻी भई हुन ते हर एम्प्लॉई खे उन साॻे पैरामीटर्स ते असिस्ट कयो वञे, 100% ग़लति आहे। अॼुकल्ह ट्रेंड छा आहे त एम्प्लॉई पाण पंहिंजा ऑब्जेक्टिव्स डिसाइड कंदो, इदारे जो वियन हूंदो, हर एम्प्लॉई खे करिणो आहे त भई हिन में मूंखे छा कंट्रीब्यूट करिणो आहे, सही, उहो पाण लिखींदो, पंहिंजी JD पाण ठाहींदो, पोइ परफॉर्मेंस अप्रेज़ल में उन JD मां थियणी आहे। सही, उनजी डिस्क्रिप्शन ई न आहे त छा अलमियो आहे हिकिड़ो त भई तव्हां मूंखां पुछो था, से फॉर एग्ज़ाम्पल रिसर्च, तव्हां मूंखे सॼे साल में रिसर्च जो मौक़ो ई कोन ॾिनो, हाणे तव्हां चओ भई रिसर्च कोन कई अथव, से फॉर एग्ज़ाम्पल, सही ॻाल्हि आहे। साॻिए नमूने सां लेक्चरार आहे वीचारो, उनखे तव्हां 8 कोर्स ॾेई छॾिया आहिनि, आख़िर में तव्हां पुछो भई तो केतिरी पेटेंट आहिनि तुंहिंजा, केतिरी तुंहिंजी रिसर्च आहे, भई तव्हां हुनखे मौक़ो ई कोन ॾिनो आहे त छा, त इहे जेके पैरामीटर्स आहिनि न HRM खे सॉरी टू से केतिरी करे कमु करे बहितर ॻाल्हि आहे, पर मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन कान्हे का त भई असां वटि त अॼु ॾींहं ताईं चैनर साहिबु सीनियरिटी खे ई बेसिस ते रखियो वेंदो आहे, उनजी कैपेबिलिटी ते, उनजी मेंटल अप्रोच केतिरी आहे उनखे छॾियोसि, सीनियर केतिरो आहे अचो तव्हां, ऐं उन में जेकॾहिं उहा आहे ई कान, उनजी न ट्रेनिंग आहे, न एक्सपोजर आहे, न एक्सपीरियंस आहे, न उन अप टू मार्क आहे, पर छाकाणि त उहो वेही सीनियर थी वियो, हाणे उनखे रखिणो आहे। इहो अलमियो केतिरो असां वटि हानिकार आहे, डिज़ास्टर न आहे इहो? तमामु घणो डिज़ास्टर आहे। सीनियरिटीअ जी HRM में साइड से का हिसत कान्हे का, जेसिताईं तव्हां पंहिंजे टेक्निक्स खे कंपेटेबल नथा कयो। सही, बिल्कुलु। नॉलेज उहा शइ आहे जेकी अपडेट थियणी आहे। मां जेकॾहिं प्रोफेसर आहियां, मां 15 साल पहिरें वारे नॉलेज ते हलंदुसि, मां डिस्कार्ड थी चुको आहियां, बिल्कुलु मूंखां वधीक कंहिं लेक्चर खे नॉलेज हूंदो। हा, जेकॾहिं मां पाण खे नॉलेज अपडेट कयां थो, कंपेटेबल आहियां, देन इट्स अ गुड वन। सही, पर जेकॾहिं उन आसिरे ते भई मां सीनियर आहियां, 1.5 साल मथे ठा विहारणो आहे त बसि मुंहिंजी हाणे सीनियरिटी करे मूंखे क़ाबिलियत आहे, उहो दौरे वियो हलियो। क़ाबिल थियणो आहे त अपडेट थियणो आहे नॉलेज में। सही, अपडेट नॉलेज में न आहियो त पोइ सीनियरिटी का हिसत कान्हे का। सही, अञा केतिरनि इदारनि जी ज़रूरत आहे असां वटि? रिसर्च थियल आहे जी, त जॾहिं तव्हां जस्ट 10% यूनिवर्सिटीज़ ओपन कंदव, तव्हां हिकिड़ी इकानमी में, होल ऑफ द इकानमी में 0.6 कंट्रीब्यूट कंदव। दैट्स अ ह्यूज वन। इन मां अंदाज़ो पाण लॻायो। असां त काफ़ी पुठिते आहियूं असां त नेगेटिव में आहियूं। साईं, नेगेटिव में तव्हां बिलीव कयो, असां कंहिं बि डायरेक्शन में कोन था पंहिंजो, न मसइलो इहो आहे। ॿी ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी आहे चैनर साहिबु, त असां वटि एडमिशन्स जे लाइ या प्री एंट्री टेस्ट थींदी आहे, लखनि जी तइदाद में शागिर्द ईंदा आहिनि हर साल, हज़ारे या लखनि जी तइदाद में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में। लेकिन असां ओवरऑल कयूं त इंटरमीडिएट खां पोइ के इम्प्रूव कंदा, के कुझु कंदा, वट एवर, पर उहो जॾहिं उनजी एडमिशन नथी थिए त उहे ॿार काॾे वञनि। इवन जेके यूनिवर्सिटी मां पास आउट करे वञनि था, त उहे किथां कल्टिवेट, मतिलबु जेकॾहिं कल्टिवेट थियनि था मार्केट में, कुझु बि न आहे, मार्केट ख़ाली आहे। मार्केट में त मतिलबु ख़ाली मां मुराद मुंहिंजी आहे त का शइ कान्हे का। त इहा रिसर्च इन ते त थियणु खपे जेका केतिरनि सालनि खां आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे 64%, या 64% जेके असांजी पॉपुलेशन आहे यूथ जी, त उन जे लाइ त असां वटि को आइडिया ई कोन्हे को। असां त पंहिंजनि मसइलनि पूरा आहियूं। मसइलो आहे त हर प्रॉब्लम ॿिए प्रॉब्लम सां रिलेटेड आहे। हा, असां वटि जेकी टर्शियरी लेवल एजुकेशन आहे, उहा आहे लेस देन 9%। हा,
तव्हां जेकॾहिं कंपेयर कयो उन खां विथ बांग्लादेश उते 21%, इंडिया में आहे मोर देन 30%, टर्शी लेवल जी ॻाल्हि कयो। अच्छा, मुंहिंजी नज़र में मां इन खां थोरो डिनाय कंदुसि त मार्केट में जॉब्स कोन्हनि के, मार्केट में जॉब्स तमामु घणियूं आहिनि। बंदे में पोटेंशियल हुजे। ओके, हा उहो त डिपेंड कंदो आहे। तव्हां में मतिलबु तव्हां मुराद जेके स्टूडेंट में कॉम्पिटेटिव एज आहे त जॉब्स जाम आहिनि। सही। मां पाण अलाए केतिरे सिलेक्शन बोर्ड जो मेंबर आहियां, तव्हां बिलीव कयो त असां उन पोटेंशियल लाइ सिखूं पिया था, नथो अचे। जेको अचे थो न त उनखे इदारा ईअं था खणी वञनि, ख़बर ई कान थी पए, इहा हक़ीक़त अथव। मां पंहिंजे स्टूडेंट खे बि चवंदो जेसि ताईं पाण में हू कॉम्पिटेटिव एज न रखंदा न कुझु न कुझु हुन में यूनिक हुजे। तव्हांजी ॻाल्हि आहे बिल्कुलु, अलाए केतिरा माण्हू जेके मार्केट में अचनि था। ऐं हींअर उहो दौर कोन्हे जो मिनिस्टर जॉब ॾियनि, हींअर मिनिस्टर पाण चवंदा त असांखे का पटेवाली ॾियारायो। इहा हक़ीक़त आहे। ऐं जेको सुठो बि आहे, सही मेरिट हलणु खपे। त जेके छोकिरनि में पोटेंशियल आहे त नौकरियूं जाम आहिनि। अच्छा, जॉब्स त आहिनि ऐं जॉब्स ते त ज़ाहिर आहे ॿार बि आहिनि, सभु शयूं ज़ाहिर आहिनि। हाणे चऊं था जेका ॿाहिरि जी एजुकेशन आहे, ॿाहिरि जी स्कॉलरशिप्स आहिनि, या असांजा इदारनि में हिक ॿिए जे इदारनि सां मोकिलण वारो तरीक़ेकार आहे, उहो बि त रुकिजी चुको आहे सिर्फ़ु हिक जे बजट जे करे, या कोई ॿिया सबब आहिनि? हा, नो डाउट वॾे में वॾो जेको हर्डल आहे उहो त हिक जी बजट आहे। ठीकु आहे। हिकु पाण ई 3-4 साल पहिरियां जेको ॻाल्हि 37% उहो जॾहिं उहो त करे छॾनि, पर PhD प्रोग्राम बिल्कुलु ख़तमु। PhD प्रोग्राम में बि उन्हनि में काफ़ी खोड़ माण्हुनि त PhD सिर्फ़ु पैसा हासिल करण लाइ कई सही। मां त मूंखे ख़बर आहे, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु 25,000 रुपया एक्स्ट्रा मिलंदा या 30,000 रुपया मिलंदा, इंक्रीमेंट लॻंदी, अदरवाइज़ उनजो कंट्रीब्यूशन मूंखे नज़र नथो अचे। कुझु कोन्हे इन ताईं त मां माना एग्री थो कयां त जेको PhD जी रिक्वायरमेंट आहे उहा रिक्वायरमेंट फुलफिल कोन थी। पोइ नतीजो इहो निकितो त भई पोइ अॼुकल्ह छा आहे त माना PhD वारा वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि। उहो बि त PhD आहे न। हा, हो जेको पढ़ी आयो आहे उहो PhD आहे, मार्केट में त पोइ PhD थी हले। पोइ हुनजे करे हुनजो इमेज ख़राबु थो थिए त भई PhD बसि सभई अहिड़ा आहिनि। सही। त हिकु बि नो डाउट हुन प्रोग्राम खे ईअं सम्झो त बंदि करे छॾियो विच में, हाणे वरी ओपन कयो अथई। इन में हिकिड़ो अफेक्ट कयो त भई फॉरेन में जेके आहे असांजी एडमिशन या फॉरेन में असांजी उहो त वरी हिननि पंहिंजो वरी हिननि चयो त असां जेको ब्रेन ड्रेन थिए थो, हितां जेके ॿाहिरि वञनि था ॿार, हिक सां एग्रीमेंट करे था वञनि ऐं वापसि अचनि ई नथा, त उनजो क्राइटेरिया चेंज करण जी ज़रूरत हुई। पर उहो उहो त पर ॾिसो न ब्रेन ड्रेन छो थो थिए, उन ते छो थी हिकु सोचे उहो ई आहे त भई ठीकु आहे, उहो साॻियो माण्हू ॿाहिरि में त प्रोफेसर थियणु पसंदि थो करे, हिते छो न थींदो, लख मरतबा थींदो, पर उन सां गॾु ॿियूं बि शयूं आहिनि न। त उनखे उहो कंफर्टेबल कयो, छो न ईंदो, 100% ईंदो। बिल्कुलु ईअं आहे। ओवरऑल माना मुंहिंजो त हिकिड़ी शइ ॿी सां रिलेटेड आहे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे ॾिसो त भई उहो छो वियो, उनखे ॾिसो भई जेको अच्छा ब्रेन ड्रेन उहो त थिए जंहिंमें पोटेंशियल आहे। सही, बिल्कुलु ईअं जंहिंमें पोटेंशियल आहे, जंहिंमें पोटेंशियल न आहे न उहो वापसि थो अचे ऐं उहो फ्लैक्सिबल आहे, उते एडजस्ट करे थो वञे, हुन वटि आहे पंहिंजो एक्सपीरियंस। त पोटेंशियल ॻाल्हाए थो, पोटेंशियल ई तव्हांजी वर्थ मार्केट में डिटरमाइन कंदो आहे ऐं तव्हांजे वर्थ जे हिसाब सां तव्हांखे पैकेज मिलंदा। ठीकु, आख़िरी असां 2-3 मिंट बचिया आहिनि, कहिड़ियुनि शयुनि ते कमु करण जी ज़रूरत आहे चरण साहब अकॉर्डिंग टू यू? असांजे पढ़ाइण जे तरीक़नि खे चेंज करिणो आहे। जेको ट्रेडिशनल जंहिंखे पाण जग एंड मग फिलासफी चवंदा आहियूं त भई जीअं टीचर चवंदो स्टूडेंट खे उहो ई एक्सेप्ट करिणो आहे, उहा टोणी आहे। सही, स्टूडेंट खे पढ़ी अचिणो आहे, टीचर खे पढ़ी अचिणो आहे, बल्कि मां एड कंदुसि त टीचर खे पढ़ाइण वारो स्टूडेंट आहे। सही, स्टूडेंट पढ़ी ईंदो त टीचर मजबूर थींदो पढ़ाइण लाइ। ठीकु आहे। क्रिटिकल थिंकिंग क्लास में ॾियणी आहे त ईअं न भई जीअं मां चवंदो, मां स्टूडेंट खे चवंदो भई तव्हां नेगेट कयो हर शइ खे ऐं करणु खपे, वेस्टर्न थ्योरीज़न असांजो कल्चर डिफरेंट आहे, पर बेस्ड ऑन लॉजिक। नेगेट स्टूडेंट तॾहिं कंदो जॾहिं कुझु पढ़ी ईंदो ऐं सोचे ईंदो, जंहिंजो फुक़दान आहे, न स्टूडेंट पढ़े थो न सोचे थो। ऐं टी आहे रिसर्च। इहे ॿ शयूं जेकॾहिं तव्हां बराबरि कयूं त तव्हांखे ऑटोमेटिकली वेन्यूज़ मिली वेंदा फॉर कंडक्टिंग रिसर्च। सही, त वाट इज़ इन वाट इट शुड बी। हर डोमेन में गैप लॻी पई आहे, हर डोमेन फुक़दान आहे, HRM हुजे, फाइनेंस हुजे, मार्केटिंग हुजे, सप्लाई चेन हुजे, मीडिया हुजे, कंप्यूटर हुजे, IT हुजे, अलाए केॾो फुक़दान आहे त भई आहे छा, हुजणु छा खपे, दुनिया अलाए किथे आहे, असां लाइ किथे आहियूं। सही, त उहा गेप आहे त गेप अलाए केॾी वई आहे, तव्हांजे रिसर्च लाइ एवेन्यूज़ खुलिया पिया आहिनि। 100% उहो प्रैक्टिकल रिसर्च आहे, तव्हां थोरो अॻियां था अचो, तव्हां मुराद स्टूडेंट्स एक्ज़ैक्टली टीचर्स यूनिवर्सिटीज़ थोरो अॻियां अचनि, मैदान खुलियो पियो आहे। रियली जेकॾहिं थोरो बि सिंसियर थींदासीं त ॾाढो सुठो कंट्रीब्यूशन थी वेंदो सिंध लाइ, पाकिस्तान लाइ, इकोनॉमीअ लाइ, सोशल डेवलपमेंट थी वेंदी, पर उन लाइ थोरी सिंसियरिटी ऐं डेडिकेशन खपे, जंहिंजो फुक़दान। पर महिरबानी सां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं जेके दिलि वटां हुयूं ऐं असां सभिनी खे उन्हनि मां घणे कुझु सिखण जो मौक़ो मिलियो, लेकिन हुन ते अमल थियो। थैंक यू वेरी मच चनर साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे। ऐं जी दोस्तो, हिन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात, तेसिताईं अला निगहबान, सदाईं गॾु।